make our children economically secure. डॉक्टर थी वञे ज़िंदगी सुठी गुज़ारींदो, इंजीनियर थी वेंदो नौकरी चङी मिली पवंदो। हाणे त उहे बि नथा थियनि, हाणे त उहे नौकरियूं बि नथियूं मिलनि। पब्लिक सर्विस कमीशन ई नथी ठहे, कमीशन ठहे थी त कमीशन वठण लाइ थी ठहे। चवण जो मतिलबु इहो आहे त कहिड़ी शइ छा ॿुधाए। मां इहो बि सोचां त जॾहिं मुंहिंजा ॿार हुया त उन ज़माने में कार्टून्स टीवी ते, कार्टून बुक्स, कार्टून कैरेक्टर्स, कहिड़ी शयूं ॾिसो छा सोचींदा आहिनि। पपाया द सेलर नंढे हूंदे तव्हां ॾिठो हूंदो, उन में हिकिड़ी ख़ासि शइ हूंदी। पपाया जेको हुयो उहो इलाही थींदो एडवेंचर कंदो हुओ ऐं हुनजी हिकिड़ी कमाई जेका हुई उनखे इम्प्रेस करण जे लाइ मज़बूत थियण जी ॾेखारण जी कोशिशि कंदो हुओ। मज़बूत कीअं थींदो हुओ? जेसि ताईं पालक न खाईंदो त मज़बूत न थींदो हुओ। सो मां राफ़े खे चवंदी हुअसि त हे त ॾिस कीअं तूं मज़बूत थींदे, तूं पालक खाईंदे त मज़बूत थींदे न। त हिकिड़ी हिंट हुई ॿारनि जे लाइ त हुनजा जेके महबूब या सुठा पसंदीदा कैरेक्टर्स था थियनि उहे पंहिंजे उन कैरेक्टर्स खे ॾिसी करे लर्न समझनि। उन पालक खाइण शुरू कई, तव्हां उनखे बग्स बनी खे ॾिसो, उहो हमेशह गजर खाईंदो आहे। त इहे शयूं ॿार ॾिसनि था त छा हे खाए थो, मूंखे बि खाइणु खपे। दिस इज़ हाउ दे क्रिएट लिटरेचर। सिंड्रेला भूत छॾे हली वई राति जो 12 बजे वीचारी, तो उनखे इहो त वक़्त ते प्रकाशित करणी आहे, भूत छॾियो शहज़ादो त लकी हुई शाहज़ाद खे अचे ॻोल्हे लॻो हुनखे। एलिस इन द वंडरलैंड जॾहिं वञे थी पई हिकिड़ी अजीब ग़रीब दुनिया में, उहो छा नथी एक्सप्लोर करे। त चवण जो मतिलबु इहो आहे त इहे सिंड्रेला, इहे जो केयर एंड शेयर नंढड़ा रिछ उहे केयर बि कंदा, हिक ॿिए सां शेयर बि कंदा, इहे सभु शयूं इन्हनि कैरेक्टर्स में विझियूं। असां वटि सोच न आहे, असां कैरेक्टर्स नथा ठाहियूं। त मां सोचींदी पई आयसि त शायदि तव्हांखे बि, मां आयसि पिया रस्ते तां त ॾिठमि त उते सिरूं पिया ठाहिनि माण्हू जेके अटे ते नंढड़ा ॿार बि वेठा, उहे बि वीचारा हुन कम में लॻा पिया। मां चवां पई त छा इन्हनि खे ॾिसी का कहाणी घड़े सघिजे थी, इतां कोई हीरो निकिरी सघे थो? छा जेको ॿार पंहिंजे मथे ते छोलनि जो थाल रखी थाल थो विकिणे, उहो बि केॾो वॾो हीरो आहे जेको पंहिंजे घर खे कमाए थो खाराए? कैन वी क्रिएट सच कैरेक्टर्स? कैन वी बिल्ड अप सच कैरेक्टर्स? ऐं उनखे तव्हां हीरो बणायो, हुनजी ज़िंदगीअ में तब्दीली आणे, तव्हां पॉज़िटिविटी ॾेखारियो, उहे कैरेक्टर्स हुजनि। क्रिएट दीस कैरेक्टर्स। छो त जेसि ताईं तव्हां रेलेवेंस नथा पैदा कयो, कीअं मुंहिंजो ॿारु रिलेट करे त हे मुंहिंजे आस पास जो माण्हू आहे, हे त मुंहिंजो पाड़े जो माण्हू आहे। हे कैरेक्टर्स असांजा कोन्हनि, बग्स बनी, मिकी माउस ऐं इहे असांजा कैरेक्टर्स कोन्हनि, पर जानवर आहिनि। इहे जानवर तव्हांजा मक़ामी जेके जानवर आहिनि उन्हनि खे कैरेक्टर्स ठाहियो। इहे साह असां वटि बि आहिनि, इहे तोतो मैना, इहे कुता ॿिलियूं असां वटि बि आहिनि। गिव देम द लोकल नेम्स, उन्हनि खे लोकल नाला ॾेई तव्हां उहे कैरेक्टर्स ठाहे सघो था त ॿार चवे त हा इहे मुंहिंजे ॻोठ जी कहाणी आहे। सो वन कैन टॉक एंड टॉक एंड टॉक। त ॻाल्हि इहा आहे त असां पाण खे सम्झूं। ऐं गिरीश जी शइ तव्हांखे ॿुधायां, तव्हां इलाही शयुनि जा हवाला ॾिना त इहे नंढियूं नंढियूं फलाणी संगत, इहे संगत, उहो संगत। तव्हां नालो ॿुधो हूंदो चिल्ड्रन लिटरेचर फेस्टिवल थिए पियो ऐं हुन में बेला रज़ा जमील ख़ातून तमामु सुठी उहा वीचारी असां घणनि माण्हुनि खे विगे में पाण सां शामिलु थी करे मां हुनजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते आहियां। उहे सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में बल्कि उहे मेला कराईंदियूं आहिनि चिल्ड्रन लिटरेचर फेस्टिवल। लाड़काणे में हुननि करायो, मुंहिंजे घर में टिकियूं हुयूं ऐं भई
5 ॾींहं 6 ॾींहं हिकिड़े स्कूल में 5,000 ॿार पिया अचनि। कैन यू इमेजिन दिस? ईअं न आहे त ॿारनि खे इहे सभिनी शयुनि जो शौक़ु न आहे। प्रोवाइड देम विद दी फैसिलिटीज़, ॾियो उन्हनि खे इहे मौक़ा, अचनि इहे मेले में वेहनि, नचनि ॻाइनि डपनि, ऐं उते तव्हां इंट्रोड्यूस कयो उन्हनि खे किताबनि सां। उहे किताब पढ़नि, हथ छुअनि, किताब उन्हनि खे हुजनि न, ॿार खणंदा न, आहिनि ई कोन किताब। पर अहिड़ा माण्हू आहिनि जेके इहे कमु कनि पिया। लिटरेचर फेस्टिवल्स कयो, ॿारनि जे लाइ मेला मचायो, ॿारनि खे घुरायो, उन्हनि खे मुतारिफ़ करायो लिखण पढ़ण सां। ऐं इहा ई ॻाल्हि इहा आहे त गुल फुल जंहिंखे तव्हां PhD कई आहे, मां इन करे तव्हांखे रिक्वेस्ट बि कई, मूंखे ॾेखारियो त सही त तव्हां उन में कहिड़ा पहलू अहिड़ा तलाश कया जेके सिंधी अदबी बोर्ड वारा पाण विसारे चुका आहिनि। बि रहिया आहिनि, जुमूं तारी थी वियो। असां चिल्ड्रन जो ॿारनि जो अदब तकलीफ़ करण का माना ई नथो रहे। असांजो मुस्तक़बिल ॿार, असांजो मुस्तक़बिल, असांजा इंडिविजुअल मुस्तक़बिल, जनरल कुझु बि कोन्हे। जनरली कंहिंखे बि परवाह कोन्हे, कंहिंखे गणती कोन्हे। हुकूमत जंहिंजी बुनियादी ज़िमेदारी आहे ॿारनि खे तालीम ॾियणु, हुननि इहो ज़िमेदारी खई आहे त साम्हूं ख़राबु थिए त थिए, असांजो पंहिंजो चस्को हलंदो रहे। जागो, महिरबानी करे जागो, रेज़ योर वॉइस, आवाज़ उथारियो। मास्तर नथो अचे, गोड़ कयो। मास्तर नथो पढ़ाए, गोड़ कयो। मास्तर बासलाहियत न आहे, तव्हांजो हक़ आहे त चवंदी बाबा केरु आयो आहे। प्लीज़ रेज़ योर वॉइस। खणो बर्दाश्त थी वियो, खणो ॾिठो थिए। मेरिट इज़ दी आंसर। जेसि ताईं सलाहियत कोन्हे, न क़बूल कयो कंहिं। कापी महिरबानी करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे डिस्करेज कयो त कॉपी न कनि, डिस्करेज कयो। हिते माइट गॾिजी था वञनि हुनखे कॉपी कराइण, हुनखे पैसो ॾे, हुनखे पैसो ॾे, बोर्ड में पैसो ॾे। भई हिकिड़ो दफ़ो ते A ग्रेड मिली वञे त उन खां पोइ पाण ॾिठो वेंदो। हुनखे नथो अचे कुझु बि तव्हांजे ॿार खे, हुन ॿार खे कुझु नथो अचे। मार्केट में he will be defeated, कोई न खणंदो हुनखे। तव्हां वञो, तव्हां प्राइवेट सेक्टर में तव्हांजो ॿारु कोन उते खणिबो। उन्हनि खे सही माण्हू खे सभु कुझु अचे। सरकारी नौकरियूं कोन्हनि, ख़तमु थी वियूं। तव्हां पंहिंजे ॿारनि खे ईमानदारी सेखारियो, मेरिट सेखारियो, मेरिट ते अचणु सेखारियो, सच ॻाल्हाइणु सेखारियो। उहे वैल्यूज़ असां मां ख़तमु थी वियूं। सो व्हेन वी आर टॉकिंग ऑफ चिल्ड्रन, मां तव्हांखे मुबारकबाद ॾींदसि, तव्हां वॾो कमु हथ में खयो आहे। असां सभु हिते आहियूं, हैरान न थिजो असां सभु हिते छो आहियूं, हुननि सां सभिनी सां दोस्ती यकीनन हूंदी। ऐं मां इन करे थोरी शर्मिंदा आहियां जो हुननि खे मूंखे दावत ॾिनी हुयो, मां पंहिंजी मसरूफ़ियतनि जे करे चयो हिन तारीख़ ते अची थी सघां। पर मां तव्हांखे ॿुधायां मां ॾाढी ख़ुशि आहियां इन करे त तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी, सभिनी सां। मुंहिंजे लाइ तव्हांजो हर माण्हू मोहतरम आहे। हिते सभु जेके वेठा आहिनि मुंहिंजे दिलि जे क़रीब। असां मिलूं न मिलूं, असां हिक ॿिए जी इज़त था कयूं, असां हिक ॿिए सां मोहबत था कयूं। तव्हांखे नसीर ई मिलंदो हिकिड़ो ॼणो, तव्हांखे अदल हिकिड़ो मिलंदो, अयाज़ गुल हिकिड़ो मिलंदो। इहे माण्हू बार बार न आहे नचणा, क़दुरु कयो हिननि। इन करे मुंहिंजे लाइ हिते अचणु हिकिड़ी ख़ुशीअ जो वक़्तु आहे त मां इन बहाने अची हिते सभिनी सां मिलां थी। इहो मूंखे यादि ॾियाराइण त जॾहिं ठहियो पिए तॾहिं मां आई हुयसि, लेकिन मुंहिंजो कमु हुयो, मां सेक्रेटरी हुयसि। पर जॾहिं ॾिसां थी त हिते कोका लॻल हुया, हिते हिन हाणे बकिया उहे ॾींदा आहिनि, अफ़सोस इन करे थो थिए। ऐं ट्रांसफॉर्मर कोन्हे, असां छा कयूं, मूंखे सम्झ में नथो अचे। हिकिड़ो ऑफिसर एॾो बेवस थी सघे थो पियो, कमु करण वारा हेॾा बेवस थी सघनि था पिया। हेॾा रिसोर्सिस हूंदे असां पंहिंजी बिल्डिंगूं न संभाले सघूं, असां पंहिंजियूं जायूं न संभाले सघूं, असां पंहिंजा बचा न संभाले सघूं त पोइ असां छा था कयूं। सो जिते बि आहियूं, जंहिं बि जाइ ते आहियूं,
रुगो पंहिंजो कम ई कयो न तव्हां त दुनिया बदिलजी वेंदी। इन्वायरमेंट में हुयसि त हुन में इहो त इन्वायरमेंट जो स्लोगन छा हुअणु खपे त हुन में हिकिड़ी शइ असां सोची त द प्रोटेक्शन ऑफ इन्वायरमेंट स्टार्ट्स विथ मी। माहौल खे तहफ़ुज़ करणु किथां शुरू थो थिए? पाणी जो ज़ियान न कयो, लाइट जो ज़ियान न कयो, सॼो ॾींहुं घर में वेठी ॿारनि जी बत्ती बंदि कई, टीवी छो थी हले, नल छो खुलियो पियो आहे? अॼु मिक्सर ॾिसो, पाणी कोन्हे, बिजली कोन्हे, गैस कोन्हे, सभु असां खाई पी वियासीं। सो जेसि ताईं तव्हां इन सभिनी शयुनि जो ध्यानु न कयो, तव्हां रुगो कुझु न कयो, पंहिंजे मज़हब जे बुनियादी शयुनि खे ॾिसो, क़ुर पाक खे पढ़ो, तव्हांखे सॼी एनवायरमेंट सम्झ में ईंदी। बैलेंस, तवाज़ुन, तवाज़ुन, तवाज़ुन। सिज मशरिक़ खां उभरे थो, हेतिरे बजे हिते थो पहुचे, हुनखे गुरूब थियणो आहे। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं इहो तवाज़ुन थोरो बि जॾहिं मटिजी थो वञे, उहा क़यामत जी घड़ी आहे। सो क़यामत अचणु शुरू थी वई आहे, उहो पाण खे संभाले। अञा जेसि ताईं ज़िंदगी आहे, ज़िंदगीअ खे उन्हनि अहिड़े नमूने सां कयो। असां त गुज़ारे वियासीं, उहो पंहिंजे बचनि जो ख़्यालु कयो। ऐं उन में इहा ॻाल्हि बुनियादी शइ उहा आहे इल्म, तालीम। पैगम्बर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण त उम्मी हुया, हुन में बि रब जी का हिकमत हूंदी, पर जेको कुझु उन्हनि खे आयो पिए असांखे त कोन पिए आयो। पर जॾहिं रसूलुल्लाह चयो त मां जेकॾहिं इल्म जो शहर आहियां, अली हुनजो दरवाज़ो। पाण न पढ़िया, जेकॾहिं अली पढ़ियल आहे त वञो हुनखां सिखो न, हुनखां पुछो न त रसूल छा हुयो। औरत जी इज़त, बीबी शीमा ईंदी हुई, जेका रज़ाई भेण हुई, त पाण उथी बीहंदा, मुंहिंजी भेण आई आहे। असां औरतुनि जी इज़त इहा आहे त जेसि ताईं सिंध मां चइनि माण्हुनि जी मायुनि जे क़त्ल थियण जी ख़बर रोज़ नथी अचे त ख़बर ई न आहे। असां एॾा ज़िलत जे मैदान में किरी पिया आहियूं, जेसि ताईं औरत खे असां ज़लील नथा कयूं, तेसि ताईं असां गैरतमंद नथा सघूं। यानी बेग़ैरती जी इंतहा, तव्हां पंहिंजी घर जी औरत खे कारो करे मारियो, कारी करे मारियो, उनखां वधीक बेग़ैरत मर्द नथो थी सघे। तसवुर मटायो, इल्म खे पंहिंजो कयो, मेरिट खे इज़त कयो, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल ते नज़र रखो, ऐं जेको रस्ते ते ॿार रुलंदा था वञनि, उहो सोचो त कंहिंजा बचा आहिनि। हुकूमतूं असांजूं ग़ुलाम हुअणु खपनि, उहे असांजा मालिक थी वेठा। वोट असांखां वठंदा, असांखे हुकुमरानी कंदा। तसवुर मटायो न त हुकुमरानीअ जा हुकुमरान अलाह